हलो नाज़रीन, सिंधी अबाणी ॿोलीअ जे इन चैनल में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। अॼु असीं हिकु टॉपिक खणी आया आहियूं, अखर ज्ञान। यानी कि पहिरीं सिंधी ॿोलीअ में अरबी लिपीअ सां लिखियो वेंदो हो, लेकिन उहा काफ़ी झूनी थी चुकी आहे ऐं चलन में ॾाढी घटि आहे। हाणे पंहिंजो जेको सिस्टम हलियो आहे अखर ज्ञान में, उहो देवनागरी लिपि मथां आधारित आहे, यानी हिंदी अखरनि ते पाण सिंधी ॻाल्हियूं लिखूं। त अॼु अखरनि जे बाबति तव्हांखे ॼाण ॾियण लाइ करे असां टॉपिक खणी आया आहियूं। त तव्हां ॾिसंदा अखर ज्ञान जे तहत जेके बि अखर अचनि पिया उहे बिल्कुलु साॻियाना आहिनि जेके हिंदी वर्णमाला में अचनि था, यानी कि ऐ, अन, आ, आम या आनो, ई, इल्म, ई, उ, री, ए, आई, ओ, औ, आ। ये साॻिया ई अखर हिंदी वारा ई कम में पाण खे आणना आहिनि। अॻिते पाण वधूं था, ॾिसूं था त पाण ही पंज अखरनि जा ही सेट ठहियल आहिनि, यानी कि का, खा, ग, घ बिल्कुलु हिंदी तरीक़े सां ई पाण खे अॻिते वधणो आहे। ऐं च, छ, ज, झ, ञ इन में ही एक्स्ट्रा जेके इहे लिखिया कान, इन्हनि जे बाबति पाण ॻाल्हाईंदासीं कि हीअ अलॻि सां छो लिखियल आहिनि, यानी कि अ, ई, री, श, स, उ ऐं ही जे साइड में लिखियल आहिनि उहो तव्हांखे अलॻि सां सम्झाईंदासीं। पहिरीं सिर्फ़ु हिकु नज़र पाण हिन अखरनि ते ॾियूं, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, क्ष, त्र, ज्ञ ऐं टे अखर ही ॾिसंदा ढ़, ढ ऐं श। प्यारा नाज़रीन, हाणे पाण कुझु ॻाल्हियूं सम्झण जी कोशिशि था कयूं हिन चित्र में। तव्हां ॾिसंदा हिन चित्र में ही बिल्कुलु हिकु माण्हूअ जो फोटो आहे, जंहिंमें ॻाल्हाइण वक़्तु कुझु ख़ासि साइंटिफिक मेथड यूज़ कयो वियो आहे, यानी कि हिंदी ॿोली या सिंधी ॿोली इहे संस्कृत मां ई निकितल ॿोलियूं आहिनि ऐं इहे चवंदा आहिनि वेरी साइंटिफिक लैंग्वेजिस। ॿई भाषाऊं बेहद वैज्ञानिक तरीक़े सां ठहियलूं आहिनि। त उनखे सम्झण लाइ करे पाण हिन चित्र खे थोरो ॾिसण जी कोशिशि था कयूं। हिन में तव्हां ॾिसी रहिया आहियो कि ही जेके ॿाहिरें हिसो आहे चप, लिप्स, ऐं इन खां पोइ तव्हां ॾिसो ॿाहिरि निकितल जेका आहे जिभ, यानी कि टंग। इन अलावा तव्हां अंदरि ॾिसंदा ही ॾंदनि जो इशारो, यानी ही आहिनि ॾंद, टीथ। इन अलावा अंदरि पाण वञूं था त जेको ही अंदरूनी भाग आहे मुंहं जे अंदरि तव्हां ॾिसंदा ध्यान सां, ही ख़ासि सम्झण वारी जॻह आहे। हिन जॻह खे जे ॾंदनि जे ठीकु मथे वारी जॻह खे चवंदा आहियूं तारूं, हिंदीअ में हिन खे तालू चवंदा आहिनि। ऐं तारूं खां थोरो मथे बिल्कुलु अपर पॉइंट जेको आहे उन में पाण ॾिसूं था उनखे चवंदा आहियूं मूर्धा। ऐं मूर्धा खां हेठि लही लास्ट में था अचूं त जीअं गले में पाण का शइ ॻीहंदा आहियूं, जीअं गोरी वग़ैरह पाण जे ॻीहूं था त लास्ट में जिते गोरी वञी करे टच थिए थी उन जॻह खे पाण चवंदा आहियूं कंठ, यानी कि हिन जॻह गले जे लास्ट वारो हिसो जेको जिभ जे पुठियां मञियो वियो आहे उनखे चवंदा आहिनि कंठ। त इहो पंहिंजे हिन अखर ज्ञान में हिननि जो काफ़ी महत्व आहे, इम्पोर्टेंस आहे। ऐं तव्हां ॾिसंदा कि छा इम्पोर्टेंस आहे। ॿी हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हां ॿुधाइणु चाहींदुसि कि कुदरत वारे यानी मथे साईं पाण खे सिंधी पैदा कयो आहे। घणे चवंदा आहिनि गर्व सां चओ कि मां सिंधी आहियां। छो सिंधी आहियां, गर्व करण वारी कहिड़ी ॻाल्हि आहे, उहा अॼु हिन अखर ज्ञान जे तहत असां तव्हांखे ॿुधाईंदासीं कि तव्हां कंहिं ॻाल्हि ते गर्व करे सघो था। इहा टॉपिक पाण अॻिते खणंदासीं। फ़िलहालु पाण अचूं था हिननि अखरनि ते। हिननि अखरनि ते पाण अचूं त सभिनि खां पहिरीं पाण हितां शुरू था कयूं। संस्कृत भाषा में अलॻि अलॻि अखरनि जा उच्चार स्थान ॿुधाया विया आहिनि। यानी कि पाण जॾहिं ॻाल्हायूं था त हवा ऐं विभिन्न जेके अनेको जेके अंदरियां अंग आहिनि उहे हरकत में अचनि था। तो कहिड़ा कहिड़ा अंग कॾहिं कॾहिं हरकत में था अचनि, तॾहिं वञी करे उहा आवाज़ निकिरे थी। त मां हिन ते तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि। हाणे तव्हां ध्यानु जीअं पहिरियों इहा क, ख, ग, घ, ङ ऐं अ, ध्यानु ॾींदा हीअ अखर हिते अची विया आहे अ। इहे सभई अखर हिकिड़े संस्कृत जो सूत्र अकुह विसर्जनीय नाम कंठ, यानी कि अखर ऐं क, ख, ग, घ, ङ इन्हनि जो जेको उच्चार स्थान आहे उहो तव्हां ॾिसंदा कंठ मां, यानी ॻाल्हाईंदे महिल पाण खे कंठ ते ज़ोर लॻाइणो पवंदो। कंठ जे अंदरां ज़ोर लॻाए करे इहे अखर ॿाहिरि निकिरनि था।
ॿियो पाण अचूं था हिन लाइन ते च छ ज त इचु यशानाम तालु, इचु यशानाम तालु, यानी कि च छ ज झ न ऐं ई अखर जो जेको उचार स्थान आहे उहो तव्हां ॾिसंदा जंहिं महिल पाण ई अखर ॻाल्हायूं था त ई तारूं यानी जिभ पंहिंजी तारूं खे टच थी करे, ही जिभ पंहिंजी तारूं खे टच कंदी आहे तॾहिं ई ही अखर निकिरंदा आहिनि। हाणे अॻिला अखर पाण ॾिसंदा ट ठ ड ढण ऋतु रसाणाम मूर्धा, यानी हिननि अखरनि जी जेका आवाज़ आहे तॾहिं निकिरंदी जॾहिं जिभ पंहिंजे हिन मूर्धा खे ॾिसंदा तव्हां मूर्धा खे टच कंदी आहे, यानी हुनखे वञी टच कंदी आहे, हवा ॿाहिरि निकिरंदी आहे त हिननि अखरनि जी आवाज़ निकिरंदी आहे। अॻिते पाण ॾिसूं था त थ द ध न, इन्हनि में जिभ ॾिसंदा ऋतु लसानाम तालु, यानी कि ॾंदनि जे ठीकु मथां जेका जॻह आहे उनखे तालू चवंदा आहिनि। तालूअ ते जिभ जो अॻियों हिसो टच थींदो आहे तॾहिं हिननि अखरनि जी आवाज़ निकिरंदी आहे। हाणे अचूं था पाण प फ ब भ म ऐं ऊ ते। तव्हां हिकु सवाल पुछियो कि मामा में मिलते हैं चाचा में नहीं, हिकु सवाल पहिरीं पुछो यादि कयो, मामा में मिलते हैं चाचा में नहीं। तव्हां ध्यानु ॾिसंदा हो त जॾहिं पाण मामा चवंदा आहियूं मामा त ही ॿई जेके चप आहिनि पाण में हिक ॿिए खे टच कंदा आहिनि, तव्हां हिन चपनि खे झले करे अलॻि अलॻि टच न थियनि ॾियो ऐं इहो ॻाल्हाए ॾिसो त इहे शब्द तव्हांजे मुंहं मां निकिरंदा ई कोन। इन करे इन्हनि खे चपनि खे चवंदा आहिनि उपपद्यमान्यानाम ओष्ठो, यानी कि ही ओष्ठ यानी कि होठ या चपनि जे माध्यम सां ई पंहिंजी आवाज़ ॾींदा आहिनि। प फ ब भ म ऐं ऊ अक्षर माना जीअं बेंगोली मेथड आहे, बेंगोली फॉर्म आहे, यानी बंगोली जे ॻाल्हाईंदा आहिनि उनजो मुंहुं बिल्कुलु चप गोल थी वेंदा आहिनि। इन अलावा य र ल व इहे बि सिंधीअ में साॻे ई अखर आहिनि। श श स ह इहे ऊष्म अक्षर चवंदा आहिनि, यानी हिननि खे जॾहिं बि तव्हां ॻाल्हाईंदा हो त मुंहं में थोरी गर्माहट अची वेंदी आहे, थोरी हीट पैदा थी वेंदी आहे। तव्हां ॻाल्हाए ॾिसो त हीउ हीटेड वर्ड थी वियो आहे, सम्झो ऊष्म चवंदा आहिनि हिन खे श श स ह। इन अलावा ही मिलाए करे अखर ठहियल आहिनि क्ष त्र ज्ञ, ऐं टे अखर ही थिया ड़ ऐं ढ, यानी बीड़ी चढ़ाई पोड़ी उन में ही अखर कमु ईंदा आहिनि लिखण में। हाणे पाण सिंधी स्पेशल छो आहियूं, सिंधी स्पेशल इन करे आहियूं कि 4-5 अखर अहिड़ा आहिनि जेके कंहिं बि वर्णमाला में या कंहिं बि अल्फ़ाबेट में अखरमाला में किथे बि ॾिनल कोन आहिनि, छो कि हिननि जो उच्चारण ही अहिड़ो विशेष आहे कि हर कोई न करे सघंदो आहे। मूं काफ़ी संस्कृत जा विद्वान शिक्षाविद या PhD तक कयल मूं ॾिठा, लेकिन जे गैर सिंधी हुआ उन्हनि खे मां ही अखर ॻाल्हाराया पर हू बि साफ़ ॻाल्हाए न पिया सघनि। त सिर्फ़ु हिकिड़ो सिंधी ही अहिड़ो इंसानु आहे जंहिंखे ही शब्द इहे अखर जेके आहिनि अल्फाज़ आहिनि उहे ॻाल्हाए सघनि, त उहो सिंधी ही ॻाल्हाए सघे। त उन कंठ अहिड़े हिसाब सां कुदरत वारे ठाहियो आहे कि सिर्फ़ु सिंधी ही हिननि अखरनि जी आवाज़ कढी सघे। त उहे अखर आहिनि, अचो तव्हां ॾेखारियो था ग ग जीअं गन्नो गन्नी, ब बकरी ब बन्नी, ज जन्य जन्य ऐं ॾही ॾहकी ॾेडर। इहे अखर तव्हां ॾिसंदो सिर्फ़ु सिंधी ॿार या सिंधी माण्हू ई इन्हनि खे चई सघंदो आहे आसानी सां। तव्हांखे अगरि पहचान करणी आहे 100 माण्हुनि मां इहे अखर ॾियो, अगरि जेको चई थो वञे त तव्हांखे कंहिं सर्टिफिकेट जी ज़रूरत कोन्हे कि हीउ सिंधी आहे या कोन्हे। हाणे पाण हिकिड़ा ॿिया अखर 4-5 अखर ॿिया ञ ऐं ङ, हेॾा ध्यानु ॾींदा ङ ञ, इहे 2 अखर ख़ासि सिंधीअ में ॿिया में आहिनि। इन्हनि खे बि को अच्छो भलो इंसानु गैर सिंधी इंसानु जेको आहे को माण्हू हिनखे नथो ॻाल्हाए सघे, काफ़ी ज़ोर पवंदो आहे, लेकिन सिंधी हिनखे वॾी आसानी सां ॻाल्हाए वेंदो आहे। त पाण खे ऐं इन अलावा कुझु अखर अहिड़ा आहिनि जेके ज फ ग इहे उर्दू लहज़े में सिंधी ॿोलीअ में ॻाल्हाए वेंदा आहिनि। इन्हनि ते पाण खे ज़रूरु ॻाल्हाइणु फ़ख़्रु आहे, मूंखे फ़ख़्रु आहे, फ़ख़्र सां मां चवां, जिद्दोजहद, इहे शब्द जेके आहिनि अल्फाज़ आहिनि या जेके अखर आहिनि ज़ फ ग जिन जे हेठां ही नुक़्तो लॻल हूंदो आहे, इन नुक़्ते जे करे हिन जी आवाज़ अलॻि तरह सां ईंदी आहे। त प्यारा नाज़रीन, अॼु पाण अखरनि जे बारे में जानकारी वरिती। लॻभॻि हिंदी वर्णमाला जा ई अखर पंहिंजे सिंधीअ में आहिनि। कुझु ख़ासि अखर तव्हांखे हेठि मां ॿुधाया
कि ही अखर इन्हनि ते पाण खे विशेष जोर ॾियणो आहे, इन्हनि जे उच्चार खे, इन्हनि खे ॻाल्हाइण जी प्रैक्टिस करणी आहे। अगरि पंहिंजे घर में को ॿारु अहिड़ो आहे जो नथो ॻाल्हाए त पहिरियों पंहिंजो दायित्व इहो ई आहे कि पाण पहिरीं हिननि खे ही अखर सेखारियूं। ही त हिंदीअ सां गॾु पाण सिखी सघो था, इंग्लिश मां सिखी सघो था, लेकिन ही अखर पाण खे सिर्फ़ु सिंधी परिवार ऐं सिंधी माइट या माउ पीउ या ॾाॾो ॾाॾी ही सेखारे सघनि था। महिरबानी करे हिन ते ख़ासि ध्यानु ॾींदा। जय झूलेलाल।